नौशरो फिरोज खां खबर शामिल कयूं पिया। मंसूर मलिक जे रिपोर्ट मुताबिक़ मिठियाणी थाणे जे हद ॻोठ अली बख्श चांजो में चांजा बिरादरी जे ॿिनि धुरनि में घरू तकरार तां झेड़ो थी पियो। भाइटे पारां पीरसन चाचे खे दड़का ॾियण तां पीरसन दिलि जो दौरो पवण सबबि फोत। राब्तो करण ते फोती पीरसन जे पुट गफ़ार साफ़िन खे ॿुधायो त असांजो पंहिंजे सोट साईं बख्श नसीर ऐं नादर चांजो सां ज़मीनी तकरार हलंदड़ आहे। अॼु सुबुह सवेर सोटनि मुंहिंजे वालिद खे झेड़ो कयो ऐं दड़का ॾिना, जंहिंजे करे दिलि जो दौरो पवण सबबि फोत थी वियो, जंहिंखे असां मिठियाणी थाणे ते खणाए आयासीं। वैसे शो नसरुल्ला जावरी राब्तो करे ते ॿुधायो त धुरनि जो पुराणो तकरार हलंदड़ आहे। लाश खे पोस्टमार्टम लाइ मोकिलियो आहे ऐं जवाबदारनि खे गिरफ़्तारी लाइ पुलिस पिणु मोकिली आहे। आख़िरी इतलाउनि ताईं वाक़े जो को बि केस दाख़िल न थी सघियो।